Welcome to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. PTI सरबराह इमरान खान के बयान ते पाक फौज में शदीद कावड़ ऐं ॾुख जी लहर। ISPR इमरान खान के बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त नाज़ुक वक़्त में फौज की सीनियर क़यादत के तकरारी बयान की कोशिश इंतहाई अफ़सोसनाक है। पाक फौज कौम की सिक्योरिटी और हिफाजत लाए रोज़ानो जानियूं कुर्बान करे रही है। सीनियर सियासतदानों तरफा आर्मी चीफ की मुक़ररी वारे मामले के तकरारी बनाने की कोशिश कई वई। पाक फौज मेरिट ते यकीन रखे थी और मेरिट के लिहाज का फौज के बेहतरीन इदारो सॼो वेंदो आहे। पाक फौज आइन की बालादस्ती जो अज़म वरचाए थी। इमरान खान पान वज़ाहत करे त संदसि बयान जो मक़सद छा हो, परदे पोयां मुफ़ाहिमत लाइ कमु करे रहियो आहियां। कोशिश करियां पियो त स्टेक होल्डर्स में ग़लत फ़हमियूं ख़त्म थियनि। सदर आरिफ अलवी चयो आहे त आर्मी चीफ सूदो समूरी फ़ौज की हुबुल वतनी ते शक नथो करे सघिजे। मौजूदा हुकूमत सूदो समूरा इदारा मुहिब वतन आहिनि। बोर्ड सॼे पाकिस्तान में तबाही मचाई है। फौज बोर्ड में भी अवाम लाइ कमु कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान खान के बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इमरान खान मुल्क के तबाह करण के एजेंडा ते हली रहियो आहे। इमरान खान फौज ऐं उनजी क़यादत ते गंद उछलण में मुलविस आहे। छा इमरान खान फौज बाबत बयान ॾेई संदन मोराल डाउन करण घुरे थो? इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस जा इमरान खान की तकरीर से पाबंदी खिलाफ दरख्वास्त के ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस अतर मैनुला रिमार्क्स ॾींदे चयो त ज़िम्मेवार माण्हू बि गैर ज़िम्मेवाराना बयान ॾींदा आहिनि। कैमरा के कानून पटानर कमु करणो आहे। अदालत का भी मुदाख़लत न कंदी। इमरान खान के वकील के चीफ जस्टिस चयो त तव्हां काल इमरान खान जो बयान ॿुधो। छा सियासी क़यादत ईअं हूंदी आहे? छा गेम ऑफ थ्रोन्स लाइ हर शइ खे दाव ते लॻायो वेंदो आहे? सॼी कौम के नज़र अचे पियो त मुल्क लाइ फितनो केरु आहे। अॼु सभिनी खे इंसान ऐं हैवान की ख़बर पइजी वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी PTI सरबराह के बयान ते रद्दअमल ॾींदे चयो आहे त इमरान खान मुल्क के कमज़ोर करण जो ठीको खणी वरितो आहे, जेको असांजे जीअरे पूरो नथो थी सघे। इन शख़्स के ख़ातिर इदारनि ऐं जर्नेलनि खे तकरारनि जे वर चढ़ण न ॾिनो वेंदो। सिपाही खां वठी जर्नेलनि ताईं फ़ौज जो हर जवान मुहिब वतन आहे। सिंध में बलोचिस्तान का 5.5 लाख क्यूसिक जा वहकरा अचण जो इंकशाफ। सिंध जो आबपाशी खातो सूबे में पयल बरसातुनि बलोचिस्तान में आयल ॿोड़ के वहकरनि ऐं वाहन में छॾियल पानी जो काथो लगाइण में नाकाम। बलोचिस्तान के चीफ इंजीनियर इंकशाफ किया है त लहड़ी नदी का 70,000 नाड़ी बया बींग तोड़े बोलान नदियुनि का 2 लख ऐं मौला नदी का 1 लाख क्यूसिक जा वहकरा सिंध पहुता। बलोचिस्तान जो ॿोड़ वारो पानी कंबर में ॿोड़ा ॿोड़ बाद हमल ढंढ MNV ऐं FP बंद वसीले दादोई जाम शुरू में दाख़िल थियो। Take the water out. There's a way to take the water out, but we need to be on the same terms. No, we are ready to drown ourselves. No, that's not the point. Drown तो हम सब हो गए हैं, पर जितना कम नुकसान हो सके वो। नहीं, अब निकलेगा। ये जो पॉकेट है ना, ये कैसे निकलेगा? धामरा वहाँ से रास्ता देना पड़ेगा। आपकी ये कलम ने सारा चेक किया, ये इसने पूरा रोका हुआ है पानी उतर कर इधर आ गया। अब इधर आ गया तो ये अब जाएगा रिवर की तरफ, इसको रास्ता दे, इधर जाए ना। जो भी ब्रांचेस है तोड़कर आपको देना है टिल मंच। अब ये वाले कहते हैं धामरा जैसे गया तो मेयर तो बिल्कुल नहीं बचेगा। Way is there. The point is to take a decision. He'll take a decision. Take a decision. Give the water way. जो तबाही करनी थी किया और तबाही नहीं करें। Go till your area. वहाँ से तोड़कर आप आगे निकालें रिवर। कहाँ? रिवर में भी नहीं निकलेगा। देखिए इशू क्या है? रिवर उतर रही है ना। बाद नीचे होगा। पहले होगा। You see 2010 numbers ना। चेयरमैन साहब कहते तो हम बाद में करेंगे डिस्कशन। मीटिंग करें और फैसला नहीं, पर यही मसला यही कर रहा है। इसका फैसला करें जल्दी फैसला। In 2010 the river Indus was 140। छड़ियों में पानी कड़ी तो जाता है। छड़ियों में कड़ी है हम ना सब पानी। छड़ियों तो माकम। वॾे वज़ीर ऐं नादिर मक्सी विच में कंबर शहदादकोट जो पानी नेकाल करण तां तकरार। वज़ीर आज़म ऐं बिलावल की मौजूदगी में जुमलनि जी ॾेवठ। धामरा वाह वटां पानी खे दग ॾियो। जोही बिरान जूं समूरियूं शाखूं टोड़े छॾियो। पानी के मंशूर रस्ते दरिया में वञण ॾियो। नादिर मक्सी जो वॾे वज़ीर खे मशवरो। मेहड़ वारा सम्झनि था त धामरा वियो त मेहड़ बि ॿुॾी वेंदो। दरिया में अञा चाढ़ आहे, एॾो पानी कीअं छॾियूं?
वॾे वज़ीर जो जवाब, दरिया में लाथ आहे, पाणी रोज़ घटिजी रहियो आहे। नादिर मक्सी जो दलील, बिलावल भुट्टो ज़रदारी जे वॾे वज़ीर ऐं नादिर मक्सी जी बहस में मुदाख़लत, वज़ीर आज़म खे ब्रीफिंग वठण ॾियो, बाद में वेही ॻाल्हाइजो। बिलावल जी हिदायत, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वॾे वज़ीर ऐं नादिर मक्सी में जुमलनि जी ॾेवड़ ते मुरकंदो रहियो। वज़ीर आज़म पारां बि पाणी जल्द कढण जी हिदायत। तव्हांखे ख़बर पई आहे को ग़लति इंफॉर्मेशन निकिती आहे, को मेहड़ खे असां कट था ॾियूं, मेहड़ खे ॿोड़ियूं था। मेहड़ मुंहिंजो घरु आहे, इहो मां सोचे बि नथो सघां, न मां इहो अहिड़ो कमु कंदुमि। को बि सिंध जो शहर मुंहिंजो शहर आहे। मुंहिंजी कोशिशि इहा आहे जो मां अञा मेहड़ खे बचायां, जेको पाणी पोइ हितां अचे थो अञा वाध कंदो। मुंहिंजो मक़सदु इहो हुयो जो बाबा पाणी खे को रस्तो अहिड़े तरीक़े सां ॾियो जंहिंमें असांजा शहर बचनि। इहो न आहे जो असां अहिड़ा कट हणूं या अहिड़ी शयूं भञूं रहंदो जेकी शइ बतल आहे उन खे बि ॿोड़े छॾियूं। इहा जंहिं बि कढी आहे या इहा ॻाल्हि निकिती आहे इहा ग़लति आहे, इहो थियणो ई कोन्हे। इनशा ताला अञा मां चयो इहो आहे जो रिंग बंदि जेको तव्हांजो आहे, जेको मां ॾिठो आहे, इहो नंढो आहे। इन खे अञा 4-5 मशीनूं मां CM खे चयो तव्हांखे ॾे, इन रिंग बंदि खे मोकिलो बि कयो, वॾो बि कयो, जो पाणी पोइ हितां चढ़ंदो त तव्हांखे नुक़सानु ॾींदो। मां तव्हां सां गॾु आहियां, मुंहिंजी ज़रूरत तव्हांखे पए, ॾींहुं हुजे राति हुजे, मां तव्हां वटि अची मदद कंदुमि तव्हां। मां तव्हां सां गॾु आहियां इन शइ जे बारे में। अगरि जंहिं बि इहा ॻाल्हि सोची आहे इहा ग़लति आहे, ईअं थी नथो सघे, ग़लति ॻाल्हि आहे सफ़ा। मेहड़ समेत सिंध जो को बि शहर ॿोड़ण जी ॻाल्हि नथो करे सघां। ग़लति ख़बरूं हली रहियूं आहिनि। मूं मेहड़ शहर खे ॿोड़ण न पर बचाइण जी ॻाल्हि कई आहे। MP नादिर मक्सी पारां वज़ाहती वीडियो बयान जारी। नादिर मक्सी चयो त मेहड़ वारनि खे मुंहिंजी ज़रूरत पवे त मां ॾींहुं राति हिननि लाइ हाज़िर आहियां। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग दौरान मां इहो चयो त पाणी खे जल्द निकाल कयो त जीअं वधीक नुक़सानु न थिए। मेहड़ मुंहिंजो शहर आहे। मेहड़ बचाइण लाइ ॾिनल रिंग बंदि नंढो आहे। वॾे वज़ीर खे रिंग बंदि वॾो करण लाइ मशीनरी पहुचाइण जो चयो आहे। मुल्क में ॿिनि डहाकनि दौरान थियल करप्शन जे हिक वॾे हिसे जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। करप्शन सबबि सिंध समेत मुल्क जो बुनियादी ढांचो मुस्तहकम न थी सघियो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जूं अमरीकी TV सां ॻाल्हियूं। ज़ुल्फ़िकार जूनियर चयो त करप्शन जे करे ॿोॾ ऐं ॿियनि आफ़तनि खे मुंहुं ॾियण वारो ढांचो मुतासिर थियो आहे। सिंध में करप्शन तालीम खाते मां शुरू थिए थी। वालदैन खे कॉलेज में ॿार दाख़िल कराइण लाइ रिश्वत ॾियणी पवे थी। मुंहिंजे पंहिंजे ख़ानदान ते हीअ तनक़ीद ज़ाती न पर सियासी नोईअ जी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां सिंध में ॿोॾ सबबि आयल तबाही जो फ़िज़ाई जाइज़ो। वज़ीर आज़म सखर रवानगी दौरान सिंध में ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो फ़िज़ाई जाइज़ो वरितो। सखर में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां वज़ीर आज़म जी आजियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां परॾेही वज़ीर ऐं सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु खंबर शहदाद कोट जो दौरो। वॾे वज़ीर आपाशी अमलदारनि ऐं MP नादिर मक्सी तरफ़ां वज़ीर आज़म खे ॿोॾ जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां कैंपनि में ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ात। वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर ॿोॾ मुतासिरनि में इमदादी चेक विरहाया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾ सबबि थियल तबाही मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो सान्हो आहे। पाकिस्तान माहौलियाती तब्दीलियुनि जी ॻरी क़ीमत अदा कई आहे। को बि मुल्क अकेले सिर माहौलियाती तब्दीली जे हानियुनि खे मुंहुं नथो ॾेई सघे। दुनिया खे गॾिजी हिन आफ़तनि जो मुक़ाबिलो करणु घुरिजे। सखर पहुतल PTI सरबराह इमरान ख़ान तरफ़ां ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ात। इंसाफ़ हाउस में ॿोॾ मुतासिरनि खे खाधो खारायो वियो। अॻूणो गवर्नर इमरान इस्माइल, अरबाब रहीम, लियाकत जतोई ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। इमरान ख़ान सखर में रिलीफ फंड प्रोग्राम खे ख़िताब दौरान चयो त सिंध में ॿोॾ सबबि तमामु घणी तबाही आई आहे। ॿोॾ मुतासिरनि लाइ गॾु कयल 1 अरब जी इमदाद सिंध खे ॾींदासीं। वाइदो करियां थो त सिंध में फौरन ऐं लुटेरनि खे शिकस्त ॾींदासीं। PTI जी हुकूमत आई त सिंध में निकाल जे निज़ाम खे बहितर बणायो वेंदो। मेहड़ शहर जी आख़िरी डिफेंस लाइन रिंग बंद ते पाणी जो दबाव बंद जे तोधारी 7 फुटनि ताईं पाणी जो चढ़ बरक़रार। मेहड़ वासियुनि तरफ़ां औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी बंद खे मज़बूत करण जो कमु जारी। जोही भरिसां चिंजाणी शाख वटि रिंग बंद टुटी पियो। पाणी ॻोठ अलादाद फ़क़ीर सूदो 10 खां वधीक ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। फुलजी विलेज वटां MNV ड्रेन जो पाणी पुल खां ओवरटॉप थियणु लॻो। सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काट आहे। जोही कॉलेज सूदो मुख़्तलिफ़ हंधनि वटि रिंग बंदनि ते दबाव वधणु लॻो। ॻोठाणनि तरफ़ां रिंग बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो कमु जारी। बंद ते दबाव वधंदे ई पुलिस हरकत में अची वई। शहर जे होटलनि ते वेठल माण्हुनि खे लाउड स्पीकर ज़रिए रिंग बंद ते पहुचण जा पढ़ा।
ॿार बि शहर बचाइण लाइ पंहिंजे नाज़ुक कुलनि ते मिटी सां भरियल बाचका खणंदा रहिया। जोई जो मूंखे लॻे थो त अॼु अलाह वाही आहे, बंदि तक़रीबन ज़रो ज़रो थी चुको आहे, पाणी सिमे पियो थो, त अॼु असां बि दिलि बरता था थी चुका आहियूं। हक़ीक़त आहे साईं, एतिरी महिनत कई आहे, पर महिनत असांजी ज़ाया करण वारा असांजे दोस्त जेके शहर वारा अञा ताईं वेठा आहिनि होटलनि ते, अॼु होटलनि ते वेठा आहिनि, त पोइ थी सघे थो इहो राति घर में बि शाबाश हुई छोकरा तक वाड़े जो ही वाह वो भी फिजूल होटलन ते न वेहे ऐं रिंग बंद ते पहुचण जी कयो, मुख़्तलिफ़ जाइन तो रोण हणे तो पियो, कट लॻे तो पियो, हिनखे पंहिंजो पाणी ठाहे तो पियो। महिरबानी करे असांजी मदद कयो, इहो तव्हां सभिनी शहरवासियुनि जे लाइ भलो ऐं बहितर रहंदो, न त ॿी सूरत में मजबूरन मां समूरा होटल शहर जा बंदि कराए छॾींदुसि। को बि फिजूल माण्हू होटलनि ते न वेहे। बाक़ यूसुफ वटि कट ॾियण बावजूद मंसूर ढंढ तां दबाव न घटियो, पाणी जी सतह आख़िरी हद 126 RL ते पहुची वई। कट बाद मंसूर जो पाणी यूसी बूबक खे ॿोड़ण बाद यूसी चना ऐं आराज़ी में दाख़िल। मंसूर जो पाणी समय ॻोठ ॿोड़ींदो सेवण टोल प्लाज़ा वटि इंडस हाईवे सां टकराइजी वियो। बूबक सेवण लिंक रोड पाणी हेठि ॿुॾी वियल यूसीस में समय माण्हू घरनि अंदरि फाथल, मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत पाणी उकारे लॾपलाण करण लॻा। हैदराबाद बेरहाड़ी तालके जी हुसरी शाह के लगल घारो 2 ॾींहं गुज़रण बावजूद बदिजी न सघियो। पाणी जे दबाव सबब झंडो कोसो ॻोठ अॻियां ॾिनल रिंग बंदि टुटी पियो। पाणी केतिरनि ई ॻोठनि खे घेरे वरितो। ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत लॾपलाण जो सिलसिलो जारी। कोटड़ी जे इलाइक़े खानपुर में ज़मींदारी बंदि खे लॻल घारे जी ॿोड़ा मोड़ जारी। पाणी 8 खां वधीक ॻोठनि में काहे पियो। खानपुर खां कोटड़ी ऐं सुपर हाईवे ॾांहुं वेंदड़ रोड बंदि। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण जी कोशिशनि में रुधल। ककड़ भरिसां जोही ब्रांच के RD 120 वटि 10 फुट रूण पइजी वई। भरपासे जे ॻोठनि जा माण्हू रूण बंदि करण जी कोशिशनि में रुधल। इतला मिलण बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि जो चवणु आहे त जोही ब्रांच ते पाणी जे दबाव सबब आबादी जे तरफ़ रूण लॻी आहे। रूण बंदि न थी त वधीक ॻोठ ॿुॾी वेंदा। नवकोट भरिसां हाकड़े ढोरे जो पाणी बंदनि तां ओवरफ्लो। पाणी जुडो ऐं कलोई तालकनि जे 20 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। नवकोट तालके जा केतिरा ई ॻोठ बि पाणी हेठि। ॿुॾी वियल ॻोठनि मां माण्हू पंहिंजी मदद पाण तहत लॾपलान करण ते मजबूर। नवकोट खे मिरपुरख़ास सां ॻंढींदड़ पुल पाणी जे चढ़ सबब 3 हफ़्तनि खां बंदि। पंगरियो भरिसां LBOD में लाथ जारी। पाणी जी सतह 22 फुट मां घटिजी 19 फुट थी वई। सिव नाले के RD 245 वटि लॻल घारो वधी 20 फुट थी वियो। घारे जो पाणी 100 खां वधीक ॻोठ ॿोड़े छॾिया। हाल में जेका सूरत हाल है तमाम घणी नाजुक है। ही ॻोठाणा न अबो तू अकुल सिखा साहब ये बाबा चरिया थी तो सारे में गलेंदे चरिया साहब तो सारे ला खड़म था तू सावड़ते पे ये केड़ी बालारी करने पे तू सारे ने क्यों पुट दादा सिख दादा तवा इंतजाम में आयो हिते इंतजाम जे काए ही पुलिस जे का इंतजाम है। पुलिस इंतजाम साहब के बेड़ा थी ही जे के नहीं असन आबिर छा थियो जो तना सावड़िया नहीं सही हिते इंतजाम में नज़र नथी अचे। जेको आहे बंदि जे दबाव करे जेके मुख़्तलिफ़ गुंडा जेके हथ सां ही बंदि खे टोड़ण जी कोशिश करे रहिया आहिनि। हींअर ॾिसो ही मुंहिंजो गलो फाड़ियो अथनि ऐं पुलिस ही साम्हूं वेठी आहे, कुझु नथी करे। जी तव्हां हे ॾिठो त ही उहे माण्हू आहिनि जेके कमु कंदड़ बि आहिनि। असां उन जज़्बात खे बि सम्झूं था। जोही में टाइम न्यूज़ रिपोर्टर आबिद लाशारी ते तशद्दुद रिंग बंदि जी कवरेज दौरान कुछ गुंडा आबिद लाशारी ते मच्छरजी पिया। पुलिस जी मौजूदगी में खेसि तशद्दुद जो निशानो बणाए वियो। आबिद लाशारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जे कुझु माण्हुनि जी चुर्च ते मथसि तशद्दुद कयो वियो। पुलिस ऐं इंतज़ामी अमलदार तमाशो ॾिसंदा रहिया। दादू में ॿोॾ मुतासिरनि खां ॻरा भाड़ा उगाड़ींदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ एक्शन। अदालत पीपल्स पार्टी MNA रफ़ीक जमाली जे भाइटे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। दादू जी वकील मक़ामी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त ट्रांसपोर्टर आमिर जमाली ॿोॾ जो फ़ाइदो वठंदे हैदराबाद वञण जो भाड़ो ॿीणो करे छॾियो आहे। फ़ी मुतासिर खां 1000 रुपयनि ताईं भाड़ो वरितो पियो वञे। अदालत तरफ़ां पुलिस खे ट्रांसपोर्टर फारूक जमाली ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम।
सिंध के सुरमोर शायर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के सालियाने उर्स जूं तकरीबूं मुलतवी। बोड की सूरत हाल सबब भिटाई की दरगाह से रोशन ॾियनि सां चादर चाढ़े उर्स जूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं। सकाफ़त खाते उर्स के मौके ते राग रंग सुगड़ कचहरी अदबी कॉन्फ्रेंस ॿिया समूरा प्रोग्राम मुलतवी करे छॾिया। कोरोना की वबा दौरान भी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के सालियाने उर्स जूं तकरीबूं मुलतवी थियूं हुयूं। मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में मन जे मोहब्बत में वेही पर ओ फिर हंसदे जो बाप या ओ फिर हंसदे जो बाप या मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वेही ओ फिर हंसदे जो बाप या कुनरी में बोर मुतासिर औरतुन के कुलन ते खणंदड़ सिंध पुलिस की सूरमिन के सलाम। VISP सेंटर ते ड्यूटी कंदड़ अहलकार औरतों पीरसन और माज़ूर औरतुन के हंज में खणी सेंटर ताईं पहुंचायूं रहियूं। जीत धणी जा गजी गायूं। हाँ ये नंढे हूंदे खूब पढ़ियो आहे ख़बर अथव अञा याद ये पढ़बो न पढ़बो की गीत धणीअ जा गजी गायूं सब पोइ अचो बागन में जो अंब पचाए अंब के वणंदा आहिनि हथ मथे करे अंब तोखे कहिड़ो फ्रूट कहिड़ो वणे कहिड़ो मेवो कहिड़ो सूफ केलो बागन में जो अंब पचाए वेस गुलन के जो पहराए अन्न पचाए गाह उपाए अर्श में जो वाह वाह रही तालीम वारो वज़ीर सरदार शाह बोड मुतासिर ॿारनि खे पढ़ाइण लाइ उमरकोट जे रिलीफ कैंप पहुची वियो। सरदार शाह रिलीफ कैंप में पलथी हणी ॿारनि खे सबक पढ़ाया ऐं कचहरी बि कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां आहियां शाहिद सियाद। हेडलाइंस समां ॾिठियूं हिते वठूं था शॉर्ट ब्रेक।